अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल। नए वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सीरियल दर्दनि जे देश जे बारे में। तो इन ड्रामे की कुछ मूंखे मालूमात मिली है तो आखिरकार ही ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। इन ड्रामे के बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त आखिरकार ही ड्रामो कॾहिं हलायो वेंदो या कहिड़ी तारीख़ ते हलायो वेंदो। अॼु सभु कुझु इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों हिकु असां रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहे अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं त वीडियो की तरफ। ड्रामा सीरियल दर्दनि जी देश तमामु हिकु बहितरीन ड्रामो आहे, सुठी कहानी आहे, तमामु बहितरीन एक्टर इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि खे इन ड्रामे जो इंतज़ारु आहे त हीउ आख़िरकार ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो मूंखे कुझु ख़बर पई आहे त अक्टूबर जे 15 तारीख़ शाम जो 7:15 ते ही ड्रामो हलायो वेंदो। वधीक ड्रामो अचे त ख़बर पए। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे जा 2 टेलर KTN ते अची चुका आहिनि। उन जे मुताबिक़ मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधायमि त 15 अक्टूबर जे ड्रामो ही हलायो वेंदो। ऐं दोस्तों अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा, चेता ॾींदा। अली रज़ा मेहता खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।